दोस्तों, किताबनि जे तारीफ़ी सिलसिले जे हवाले सां हिन वक़्तु जेको किताब मुंहिंजे हथनि में मौजूदु आहे उहो किताब आहे कहाणियुनि जो मजमूओ, जंहिंजो नालो आहे कजली। हीअ किताब असांजे सिंधी ॿोली जे निहायत ई ख़ूबसूरत कहाणीकार, सीनियर कहाणीकार मोहतरम जहांगीर अब्बासी जे कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ आहे, जंहिंजो बैक टाइटल लिखियो आहे सिंधी ॿोली जे नाले वारे कहाणीकार ऐं नावल निगार मोहतरम रसूल मेमन साहिबु। ऐं हिन किताब जे बैक टाइटल ते असांजे दोस्त जहांगीर अब्बासी जी ख़ूबसूरत तस्वीर पिणु मौजूदु आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुल्क पब्लिकेशन पारां छपायल 128 सुफ़नि ते मुश्तमिल हिन किताब में असांजे दोस्त जहांगीर अब्बासीअ जूं सरासरी तौर ते 16 कहाणियूं शामिल आहिनि। उहे 16 कहाणियूं जेके जहांगीर अब्बासी जूं जग मशहूर कहाणियूं आहिनि, जिनखे तमामु घणो पसंदि कयो वियो आहे। हिन किताब जो पब्लिशर नोट लिखियो आहे मुर्तज़ा लगारी, जॾहिं त महाग लिखियो आहे सिंधी ॿोली जे निहायत ई ख़ूबसूरत कहाणीकार ऐं ड्रामा निगार साईं शौकत हुसैन शौरे साहिबु ऐं दिलि जूं ॻाल्हियूं जे उनवान तहत जहांगीर अब्बासी पंहिंजे तरफ़ां लिखियो आहे। मां वटि ॿुधाईंदो वञा त हिन किताब में सिंधी ॿोली जे नाले वारनि शाइरनि ऐं कहाणीकारनि राया बि लिखिया आहिनि, जंहिंमें कहाणीअ सां निबाह कंदड़ जहांगीर अब्बासी जे इसरे हेठि मोहतरम अयाज़ गुल साहिब जो रायो शामिल आहे। उनखां पोइ पुरअज़म कहाणीकार जहांगीर अब्बासी रज़ाक सहते साहिबु इहो हिन ते रायो लिखियो आहे। असांजे जहांगीर अब्बासी साहिब जी कहाणियुनि ते कमिटेड कहाणीकार जहांगीर अब्बासी अब्दुल वाहिद सूमरे जो हिन में रायो शामिल आहे। अहिड़ी तरह वफ़ा साले राजपर, अख़्तर पिया सोलंगी ऐं रियाज़ अहमद कलोड़े जा बि हिन में राया शामिल आहिनि। हीअ किताब ख़ासि तौर ते सिंधी जेके कहाणी असां दिलचस्पी रखंदड़ असांजा दोस्त आहिनि, उन्हनि जे लाइब्रेरी में हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत इज़ाफ़ो हूंदो। मां असांजे प्यारे दोस्त जहांगीर अब्बासी खे संदसि पहिरें कहाणियुनि जे मजमूए छपजण ते दिलि सां वाधायूं पेश कयां थो।